घोटकी दिलपत शाह जी रिपोर्ट मुताबिक गवर्नमेंट प्राइमरी स्कूल हाजी मोहम्मद इब्राहिम लगारी ज़िला घोटकी में 200 खां वधीक शागिर्द तालीम हासिल करे रहिया आहिनि, पर स्कूल जी इमारत इंतहाई ख़स्ता हाल ऐं ज़बू हालत में आहे। जो त बुनियादी सहूलियतुनि जी सख़्त खोट, जंहिं सबबि शागिर्दनि खे तालीम दौरान मुश्किलातुनि खे मुंझणो पवे थो। जो त ॻोठाणनि सरदार नादिर, अकमल खान लगारी, सरदार ख़ालिद अहमद खान लुंट, सरदार अली शाह तालीम खाते सिंध खे पुरज़ोर अपील कंदे चयो त स्कूल जी नई इमारत जी तामीर ऐं ज़रूरी सहूलियतुनि जी फराहमी लाइ फौरी क़दम खया वञनि, जीअं इलाइक़े जा ॿार महफ़ूज़ ऐं बहितर तालीमी माहौल में तालीम हासिल करे सघनि। ॻोठाणा वालदेन ॻोठ हाजी मोहम्मद इब्राहिम लगारी, ख़ुसूसी तौर मीर सैफुर रहमान लगारी, साजिद अली लगारी, सानिया वंदन हिन मसइले ते उथी पिया। लगारी खां ऐं MNA सरदार मीर ख़ालिद खान लुंड खां हीअ असांजो स्कूल सफ़ा ख़तमु थी वियो आहे। हे 1985 बणियो, हाणे 2026 थी वियो आहे। असांजी इहा गुज़ारिश आहे, 200 छोकिरा पढ़नि था स्कूल में, न स्कूल ज़ैर ज़िवार हाल ख़तमु थी वियो आहे, स्कूल सफ़ा तबाह थी वियो आहे। असां ॿार छपरो ठहिराए करे स्कूल ॿार पढ़ायूं था, 200 शागिर्द आहिनि। हीअ असांजी अपील आहे सरदार अली शाह खां, तालीम वारे वज़ीर खां ऐं सरदार नादिर कमल खान लगारी खां। हीअ मुतालबो असांजो हक़नि जे हासिलात लाइ ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो।